नाज़रीन अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिकु घरेलू शादीशुदा ख़ातून सां जेका सियासत में अची पंहिंजो को बि नालो कमाइणु नथी चाहे ऐं उन खां अलावा त मुंहिंजे ख़्याल में वक़्तु वधीक न वठंदे तव्हांजो उन खां कुझु सवाल पुछूं था, ॻाल्हि ॿोल शुरू कयूं था मिस बट सां। त मिस बट पहिरियां इहो ॿुधायो त तव्हां ते इहो नालो बट कीअं पियो? दरअसल मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे न उहो फटफट हलाईंदो आहे न, तॾहिं मूंखे प्यार में बट चवंदो आहे। अच्छा, इहो ॿुधायो त सियासत में छो थियूं अचणु चाहियो? शादीशुदा हुजण जे बावजूदि बि तव्हां सियासत में अचणु छो थियूं चाहियो? इहो कहिड़ो सुवालु आहे? शादीशुदा ई त बहितर सियासत करे सघे थी। मूंखां मिसाल न पुछो, छो जो करे मां घर में एॾी भली सियासत कंदी आहियां। तव्हां मुंहिंजी ससु खां पुछो, नंबर ॾियांव? हलो, सवाल नथा पुछूं, जवाबु ॾियो। दरअसल अदा, ॾिसो मूंखे अदा न चओ, मां हिकु टीवी एंकर आहियां। तव्हांजे अदा चवण ते मुंहिंजी जेका सवालिया जज़्बात आहिनि उन में ब्रेकर अची था वञनि। तूं त अजीबो ग़रीब मेज़बान आहीं। तोखे ख़बर न आहे मुंहिंजे मुड़ुसु मूंखे आवारा थियण जी इजाज़त ॾिनी आहे। आवारा? ओहो सॉरी, आवारा न, आज़ाद ज़िंदगी गुज़ारण जी इजाज़त ॾिनी आहे। अच्छा, टीवीअ ते ॾिसी तव्हां माण्हुनि सां केतिरी भाइपी मतिलबु अदा अदीअ वारो सिलसिलो इहो हलायो था, शेल्टर? हू मोह मतिलबु गोॾा खोड़े टीवी ॾिसंदो हूंदो, हुनखे ख़बर पए न मां तोखे अदा थी चवां। भला मोबाइल जो इस्तेमालु काटू में कंदा आहियो या वाधू में? इहो कहिड़ो सवालु आहे? सवाल आहे, को फिल्म गैरत जो सवाल त न आहे? अहिड़ा सुवाल टीवी ते न आहिनि पुछबा, सियासत जे बारे में पुछो न। बाक़ी मोबाइल ते इश्क करण त मजबूरी आहे अदा। हलो ठीकु आहे, भला इहो ॿुधायो त सियासत में अचणु छो था चाहियो? मां ऐं मुंहिंजी ॿियूं खोड़े ई मुड़ुस जे ज़ुल्म जे करे सियासत में अचणु थियूं चाहिनि। घर जा कम खुटनि ई नथा, ॿार संभालण, घर संभालण, थांव धोअण, बुआरो ॾियणु, कपिड़ा धोअण, ससु सहुरे जी ख़िदमत करणु। बिल्कुलु वाक़ई औरत सां ऐं ख़ासि करे शादीशुदा औरत सां त वॾी ज़्यादती आहे। पोइ सियासत में अचण सां घटि में घटि इन्हनि सभिनि मां जान त छुटी पवंदी। ॿुध, इनबॉक्स में मैसेज कयो आहे, पढ़ी त वठ। जी, वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, अवां ॿुधो त वीचारी औरत हिन जेका पर्दे वारे इस्लामी मुल्क में कहिड़ी मजबूरीअ तहत इहो क़दम खणे थी। हालांकि हू फिल्मी दुनिया में क़दम रखी करे बि घर जे कमकार मां जान छॾाए सघे थी, पर फ़ोन ते मैसेज में सीक्रेट लिखियाई त इन तरह सां नौकरियुनि जा आर्डर वठी खपाए बि सोलो बिज़नेस करे सघे थी। सो अॼुकल्ह सियासत कारोबार बणिजी वई आहे। इन करे पंहिंजे ओसे पासे ऐं ज़ालुनि ते नज़र रखो, यानी पंहिंजी ज़ालुनि ते नज़र रखो, न त अॻिते हली करे बोरची खाना बि मर्दनि खे संभालणा पवंदा। इन ते पंहिंजे मेज़बान खे ॾींदा इजाज़त। असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।